मुंहिंजे विडियो ते सभ खां घणो इहो कमेंट आहे त पहिरियों वञी ॻाल्हाइणु सिख, तोखे सिंधी ॻाल्हाइणु नथो अचे। जहिड़ो बि मां ॻाल्हाईंदो आहियां, जीअं बि ॻाल्हाईंदो आहियां, तव्हांखे ख़बर आहे इन ई ॻाल्हाइण जा महीने में फेसबुक वारो मूंखे 60-70 हज़ार रुपया ॾिए थो, पाकिस्तानी 60-70 हज़ार रुपया। सो बी अ मैन। हाम शइ न आहे त तव्हांखे जेको शइ आहे उहो अचे थो या नथो अचे। हमेशह इनकरेज थियो, हमेशह पाण में उत्साह पैदा कयो। स्टार्ट कयो। तव्हांखे आस्ते आस्ते सभु शयूं ईंदा। स्टार्ट कयो। तव्हां में उहा ख़ूबी आहे जेको दुनिया जी कंहिं बि इंसान में न आहे। नेवर कंहिं में न आहे। उन पंहिंजी ख़ूबीअ खे एक्सप्लोर कयो पंहिंजी ख़ूबीअ खे, पोइ मज़ा ॾिसो। छॾियो इन्हनि ॻाल्हियुनि में, पिलाणे खे ॻाल्हाइणु नथो अचे, हीअं नथो करे। ऐं अल्हम्दुलिल्लाह जे मुंहिंजो इहो फेसबुक जेको पेज आहे हलियो न, त इहा ॻाल्हाइण मूंखे महीने में 3-4 लख रुपया कमाए ॾींदो। छॾियो ॿियनि ॻाल्हियुनि खे, मूंखे कंहिंजो परवाह न आहे। कमेंट में गारियूं था ॾियनि, छा था कनि, आई डोंट केयर फ्रॉम द स्टॉक मार्केट ऑफ द एक्सचेंज ऑफ द कराची एंड पुलाव बिरयानी। डोंट नो।